वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह पंहिंजे इस्तीफ़ा वारनि अफवाहुनि खे रद्द करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त जेके ग़लति कम कंदा इस्तीफ़ा उहे ॾींदा। कोरोना जी लहर ख़तरनाक आहे। असां चाहियूं था त कोरोना खां बचण लाइ असराइता क़दम खयां वञनि। वॾो वज़ीर सिहत मुराद अली शाह नूरियाबाद पावर प्लांट में मनी लॉन्ड्रिंग वारे नेब जे रेफरेंस में एहतसाब अदालत इस्लामाबाद में पेश थियो। अदालत ॿुधणी 19 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त नूरियाबाद पावर प्लांट जो पैसो सिंध हुकूमत या आवाम जो आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में पावर प्लांट लॻायो वियो। जंहिं मनसूबे ते तलब कयो वियो उहो कामयाबी सां हले पियो ऐं सस्ती बिजली फ़राहम करे पियो। वॾे वज़ीर जो त नूरियाबाद पावर प्लांट ज़रिए के इलेक्ट्रिक खे बिजली फ़राहम करे रहिया आहियूं, जंहिंसां कराची में बिजली लोड शेडिंग घटि थी। सस्ते पावर प्लांट ते तलब करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। मुराद अली शाह चयो त जेके ग़लति कम कंदा आहिनि इस्तीफ़ा उहे ॾींदा आहिनि। हुन अहिड़ो को बि ग़लति कमु न कयो आहे। हू इस्तीफ़ा छो ॾींदो? पीटीआई जो कमु ई गोड़ करणु आहे, कंदा रहनि। हुन चयो त नवाज़ लीग ऐं पीपी विच में बयानबाज़ी न थियणु घुरिजे। अपोज़िशन खे गॾिजी हलणु घुरिजे। हुकुमराननि जेको कुझु कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे। हुकुमराननि मईशत खे एतिरो बहितर बणाए छॾियो आहे जेको उन्हनि खे नाणे वारे वज़ीर खे कढणो पियो। वॾे वज़ीर चयो त कोरोना वायरस जी लहर ख़तरनाक आहे। केस वधी रहिया आहिनि। कोरोना खां बचण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। असां सख़्त क़दम खणी कोरोना खे पखिड़जण खां रोकियो। हुन वधीक चयो त मुल्क अंदरि कोरोना वैक्सीन अटे में लूण बराबरि थी आहे। सिंध हुकूमत कोरोना वैक्सीन जी ख़रीदारी जे लाइ फंड मुख़्तस करे छॾियो आहे।